जी बिल्कुल जामशोर के गुलशन शहबाज वारे इलाके में कायम टेंट सिटी में जो इंडस अस्पताल इंतजामिया तरफा मेडिकल कैंप लगाई हुई है। जो मेडिकल कैंप में जो मुख्तलिफ़ बीमारियों जा माहिर डॉक्टर जो उहे मुख्तलिफ़ मरीज़न के जो चकास करे उनके इलाज करे उनके मुफ़्त में दवायूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं टेस्टूं मुख्तलिफ़ बीमारियुनि जूं कयूं पियूं वञनि। जीअं त हिन में लैब सर्विसिस असांजूं अवेलेबल आहिनि, जीअं मलेरिया किट्स आहिनि, प्लस में असांजो जेको आहे डिस्पेंसरी आहे जंहिंमें असां मेडिसन ॾियूं था, ऐं प्लस में 3 जनरल फिजिशियन डॉक्टर आहिनि जेके उहे चेक कनि था, सॼो पेशेंट खे चेक करे अॻियां रेफर कनि था। न मलेरिया किट्स असां वटि अवेलेबल आहिनि, 500-600 असां पेशेंट्स सां मलेरिया किट्स जो असां अवेलेबल आहिनि। असां वटि मेडिसन अवेलेबल आहे, असां वटि टोटल ईच एंड एवरीथिंग असां कोशिशि वॾी कई आहे त हिते तादाद घणी आहे तमामु, हिते 5-6 हज़ार असां वटि माण्हू हिते आहिनि। टीम आहे उहा हिन वक़्त ताईं तक़रीबन 500 खां मथे पेशेंट ॾिसी वई आहे। मुख़्तलिफ़ पेशेंट्स आया आहिनि जंहिंमें सभिनि खां वधीक जेका आहे न उहा स्किन डिज़ीज़ आहिनि। बाक़ी मलेरिया जी पेशेंट आयल आहिनि, उनखे बि ॾिसूं था। 3 डॉक्टरनि जी टीम आहे, उन में मुख़्तलिफ़ जनरल जा फिजिशियंस वेठा आहिनि, उहे चेक कनि था इन्हनि खे। मेहड़ ऐं दादू 7 डिस्ट्रिक्ट खे असां कवर कयो आहे। हींअर असां हिते मेगा कैंप आई आहे। यूटाइप प्रॉब्लम, स्किन प्रॉब्लम ऐं मलेरिया घणो जेको आहे इफेक्ट जेके पेशेंट थियनि था उहे मलेरिया वारा थियनि था। मेडिसन असां वटि मलेरिया बुखार खां वठी वेंदे करे खंघि बुखार ज़ुकाम। कैमरामैन मज़हर अली सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोर।